सुलेमान विक्यू HS मोबाइल नंबर 032130655564। मिठा मोर माण्हू किथे था गुज़ारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो। मिठा मोर माण्हू किथे था गुज़ारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो। असांजे अखियुनि जा अहीं नूर आहियो, अलाए छो ॾिसण खां थिया दूर आहियो। एडिटर M सुलेमान विक्यू HS। असांजे अखियुनि जा अहीं नूर आहियो, अलाए छो ॾिसण खां थिया दूर आहियो। ख़बर नाहे छा खां नथा वागवारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो। मिठा मोर माण्हू किथे था गुज़ारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो। बहारुनि जा मौसम सुहाना मटे विया, सुतन गुनगुनायो तराना मटे विया। बहारुनि जा मौसम सुहाना मटे विया, सुतन गुनगुनायो तराना मटे विया। अहीं कोन आया असां ॾाढो सारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो। मिठा मोर माण्हू किथे था गुज़ारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो, असां हर कदम ते अव्हां खे पुकारियो। जॾहिं मुंद महकी गुज़रियूं घटाऊं, कयूं न्याज़ तिन खां पिता पी पुछाऊं। एडिटर M सुलेमान विक्यू HS।